अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। गॾा मां आदम सुरीलो जी ख़बर शामिल कंदासीं। सच सोशल एसोसिएशन जी सालगिरह मल्हाई वई। सियासी समाजी ऐं सहाफ़ियुनि खे मनता एवार्ड ॾिना विया। तक़रीब में सीनियर टीवी प्रोड्यूसर बेदल मसरूर, इकबाल चन्ना MPA, करीम बख्श गबोल, अदाकारा शबीरा चन्ना, नजमा ऐं शेला रज़ा, कराची रूरल नेटवर्क जे जनरल सेक्रेटरी सलीम जी मेमून, आल पाकिस्तान मीडिया काउंसिल जे साफ़ी गुलशेर बारेचो ऐं मूसा चन्ना, गौस बख्श बुगियो ऐं ॿियनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते मलीर जे सहाफ़ी आदम सिरीलो, मीर ज़ुल्फ़कार ऐं वहीद सियाल, सलीम जी मेमून, मलीर जो सीनियर सहाफ़ी हाकिम अली मेमून ऐं ॿियनि समाजी शख़्सियतनि खे मनता अवार्ड ॾिना विया।